अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। इमरान खान जा चीफ इलेक्शन कमिश्नर खिलाफ़ तकरारी बयान। इमरान खान जी तकरीरनि जो स्क्रिप्ट इलेक्शन कमीशन खे मिली वियो। तकरीरनि जो जाइज़ो ऐं ईंदड़ जी हिकमत अमली तय करण लाइ इलेक्शन कमीशन इजलास बि तलब करे वरितो। इमरान खान खे नोटिस जारी करण या न करण बाबति हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। इलेक्शन कमीशन में पीटीआई जे 20 बाग़ी अॻुवाणनि जी नाअहली लाइ रेफरेंसिस ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। पीटीआई जो वकील दलील न ॾेई सघियो। तयारीअ लाइ मोहलत तलब। बाग़ी एमएनएज़ नूर आलम खान, फारूक खान, आसिफ नज़ीर, अफसल खान, नवाब शेर वसीर ऐं राजा रियाज़ जवाब जमा कराए छॾिया। ॿुधणीअ दौरान चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ॾींदे चयो त असां त सम्झियो हुयो त मोहलत बाग़ी मेंबरनि जा वकील तलब कंदा, पर मोहलत पीटीआई जे वकील घुरी आहे। इलेक्शन कमीशन पारां धुरनि जे वकीलनि खे सुभाणे दलील ॾियण जी हिदायत। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त गवर्नर पंजाब वॾे वज़ीर खां हलफ़ न वठी आइन जी भञगड़ी कई आहे। सदर वज़ीर आज़म जी समरी 14 ॾींहनि में मंज़र या एतिराज़ लॻाए वापसि करे सघे थो। वज़ीर आज़म समरी ॿीहर उमाणी त सदर खे मंज़ूर करणी हूंदी आहे। सदर समरी मंज़ूर न करे त 10 ॾींहनि अंदरि मंज़ूर समझी वेंदी आहे। पीटीआई ऐं नवाज़ लीग अवामी राब्ता मुहिम शुरू करे छॾी। पीटीआई पारां अॼु मियांवाली में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। चेयरमैन इमरान खान ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा। पिंडाल तयारु थी वियो, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ अॼु अटक में जलसे खे ख़िताब कंदी। स्पोर्ट्स स्टेडियम में जलसे जूं तयारियूं मुकमल। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त नवाज़ लीग पारां जलसनि जी शुरूआति जल्द इलेक्शन जी कड़ी आहे। 2 वोटनि जी अक्सरियत सां क़ाइमु हुकूमत 2 महीननि में सियासी तौरु ख़तम थी वेंदी। ख़त इमरान खान ख़िलाफ़ साज़िश हुयो। इहा ॻाल्हि साबित थी वई त मुदाख़लत साज़िश खां वधीक ख़तरनाक आहे। अॼु हुकूमत पंहिंजे मौक़िफ़ खां हटी जांच कमीशन क़ाइमु करण जो ऐलान करे रही आहे। अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी घरवारी एफबीआर जे रेडार ते अची वई। एफबीआर असां लिकाइण ते शाह महमूद कुरैशी जी ज़ाल महरीन कुरैशी खे टैक्स लाॻू करे छॾियो। एफबीआर पारां 4 भेरा नोटिस उॿारण बावजूदि गोश्तवारनि जा तफ़सील न ॾिना। एफबीआर जो चवणु आहे त महरीन कुरैशी 2016 में ख़रीद कयल ओडी कार असासन में ज़ाहिर न कई। 50 लख मालियत जी कार लिकाइण ते 10,19,500 रुपया टैक्स लाॻू कयो वियो। सिंध में पाणी बहिरान शिदत इख्तियार करे वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी कोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा धरणा। वॾे वज़ीर आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर खे ज़रई पाणी पूरो करण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी। अरसाद तर्जुमान जो चवणु आहे त बरसातुनि सबबि दरियाउनि में पाणी जी सूरतहाल बहितर थी रही आहे। सिंध खे पाणी जी फ़राहमी 32,000 क्यूसिक खां वधाए 60,000 क्यूसिक कई वई आहे। वॾे वज़ीर सेमरादरी शाह जी सदारत हेठि कराची वाटर बोर्ड जो इजलास। वाटर बोर्ड वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त शहर खे 1000 MGD पाणी जी ज़रूरत आहे। 580 MGD पाणी सप्लाई कयो पियो वञे। लाइन सबबि 174 MGD पाणी ज़ाया थी रहियो आहे। पुराणियूं लाइनूं तब्दील थियण ताईं पाणी बहिरान बरक़रार रहंदो।
पाकिस्तान वालल कश्मीर में हदबंदी कमीशन जी रिपोर्ट रद्द करे छॾी। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त हथ ठोकी हदबंदी कमीशन जो मक़सद वालल कश्मीर जी मुस्लिम अक्सरियत आबादी खे बेइख्तियार करणु आहे। इहा हदबंदी इलाइक़े जे माण्हुनि खे वधीक कमज़ोर ऐं लाचार करे छॾींदी। भारतीय नाज़िमुल उमूर खे परॾेही खाते में तलब करे एहतिजाजी ख़त हवाले कयो वियो। सूबाई तक PS 9 ते GDA जे टिकट होल्डर मुज़फ़िर ईसानी पीपल्स पार्टी में शामिल जो ऐलान करे छॾियो। मुज़फ़िर ईसानी पीपल्स पार्टी अॻवान फरियाल टारपुर सां नऊं देरो हाउस में मुलाक़ात करण बाद पीपल्स पार्टी में शामिल जो ऐलान कयो। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी समेत PP क़यादत ते मुकमल एतमाद जो इज़हार। पंजाब पुलिस PTI अॻवान शहबाज़ गिल जे गाॾीअ खे टक्कर हणंदड़ ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। मुरीद के पुलिस जाबदार वजाहत अली खे CIA पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब जाबदार बयान ॾिनो आहे त हू फैमिली सां गॾु इस्लामाबाद लाइ रवानो थियो हुयो। वाक़ियो हादिसो आहे जंहिंखे सियासी रंग ॾियण जी कोशिश कई वई। सुल्तानपुर में चोरनि जो पेरो खणी वियल भाॻियनि ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मोहम्मद घूरल मारिजी वियो। वाक़िए ख़िलाफ़ वारसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो, जाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। चक में मलिक बिरादरी में हलंदड़ पुराणी तकरार तां फायरिंग, हिकु ॼणो नज़ीर अहमद मलिक मारिजी वियो। धुरिन में चिकताण तेज़। कंडियारो में क़ौमी शाहराह ते अणॼातल गाॾी जे टक्कर में वाटड़ू फौत। पुलिस जो चवणु आहे त फौतीअ जी सुञाण 50 वरियनि जे दिलावर तौर थी आहे। रोज़ानो वॉक करण लाइ क़ौमी शाहराह तां गुज़रंदो हुयो। I dreamed the same dream. Protect our world. You cannot control everything, Strange. You opened the doorway between universes, and we don't know who or what will walk through it. ऐं चाहींदड़नि जो इंतज़ार ख़तम। हॉलीवुड जी साइंस फिक्शन ऐं एक्शन सां भरपूर फिल्म डॉक्टर स्ट्रेंज इन मल्टीवर्स ऑफ मैडनेस नुमाइश लाइ पेश।